करे रहिया आहियूं। मुखालिदुर अॻवान हलीम आदिल शेख जी घरवारी दुआ भुट्टो जे तलाक वारो मामलो, जंहिंमें ताहिरा दुआ भुट्टो हलीम आदिल शेख खां 7 लख रुपया माहवार रक़म जो मुतालबो करे छॾियो आहे। ॿार जी पालण लाइ माहवार 5 लख रुपया घुर्जनि। दुआ भुट्टो इहो मुतालबो कयो आहे त घर जा ख़र्च ऐं मसवाड़ जी मद में 2 लख रुपया अलॻि ॾिना वञनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, असां शेयर कयूं पिया। मुखालिफ धुर अॻवान हलीम आदिल शेख जी घरवारी दुआ भुट्टो जी तलाक वारो मामलो, जंहिंमें ताहिरा दुआ भुट्टो हलीम आदिल शेख खां 7 लख रुपया माहवार रक़म जो मुतालबो करे छॾियो आहे। ॿार जी पालण लाइ माहवार 5 लख रुपया घुर्जनि ऐं घर जा ख़र्च मसवाड़ जी मद में 2 लख रुपया अलॻि ॾिना वञनि। दुआ भुट्टो इहो मुतालबो कयो आहे। अहम ख़बर आहे, अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। मुखालिदुर अॻवान हलीम आदिल शेख जी घरवारी दुआ भुट्टो जे तलाक वारो मामलो, जंहिंमें ताहिरा दुआ भुट्टो हलीम आदिल शेख खां 7 लख रुपया माहवार रक़म जो मुतालबो करे छॾियो आहे। ॿार जी पालना लाइ माहवार 5 लख रुपया घुर्जनि, जॾहिं त घर जे ख़र्च ऐं मसवाड़ जी मद में बि 2 लख रुपया अलॻि ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। मुखालिदुर अॻवान हलीम आदिल शेख जी घरवारी दुआ भुट्टो जे तलाक वारो मामलो, जंहिंमें ताहिरा दुआ भुट्टो हलीम आदिल शेख खां 7 लख रुपया माहवार रक़म जो मुतालबो करे छॾियो आहे।